रब तो फरमाए ॾिसो इन जो मौत इते लिखल हो, हे सभु इंतज़ार में मज़ूर त उस्ताद मिठाई वठी चे त वात मिठो कयो। घणी देर थी वई, छा ॾिसन त रोड ते लाश पियो आहे, टिमाड़ तो किरियो आहे, कुछ न थियो तस, मौत हीअं लिखल आहे। तॾहिं फरमाए इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअ व युनज़्ज़िलुल गईस व यअलमु मा फिल अरहाम। रब तो फरमाए पंजनि शयुनि जो इल्म आहे, अल्लाह खां सवाइ ॿियो कंहिंखे बि ख़बर नाहे। क़यामत ईंदी कॾहिं ईंदी, कहिड़े टाइम ते ईंदी, मांखे ख़बर आहे। वयुनज़्ज़िलुल गईस, मींहुं वसंदो, जेकबाद में वसंदो, घोटकी में वसंदो, ॾैरकी में वसंदो, रोड़ीअ में वसंदो, पन्याकिल में वसंदो। घणा ॾींहं बरसात हलंदी, केतिरा ॾींहं माण्हुनि जी ज़मीना भरबियूं। रब तो फरमाए मूंखे ख़बर आहे। साईं भला हे अॼो का साइंसदान जो ॿुधाइनि था ख़बरुनि में, टीवियुनि में त जो सिंध में मींहुं वसंदो। रब तो फरमाए इहे मशीननि जा मोहताज थी, मां अल्लाह बग़ैर मशीन जे ॼाणी। रब तो फरमाए मुंहिंजी ॻाल्हि ग़लति न थींदी आहे, साइंसदाननि जी ॻाल्हि ग़लति थींदी आहे। केतिरा दफ़ा चवंदो सिंध में सुभाणे बरसाति पवंदी, पर मां रब आयल ककर बि मोटाए छॾींदो आहियां। ईअं थियो आहे न थियो आहे? साइंसदाननि जी ॻाल्हि ख़बरुनि जी कूड़ी थी सघे थी, अलाह जी ॻाल्हि नथी कूड़ी थी सघे। वरी तो फरमाए व यअलमु मा फिल अरहाम। रब तो फरमाए हर मादरज़ाद, हर माउ जे पेट में बच्चो त आहे, पर मूंखे ख़बर आहे त इहो अंधो नाबीनो आहे या लंगड़ो आहे या पुटो आहे या नियाणी आहे, मूंखे ख़बर आहे, ॿियो कंहिंखे बि ख़बर न आहे। हिकिड़ो पीर पियो चए मूंखे बि ख़बर आहे, पोइ हुन वरी अटकल कई, कीअं? जंहिं माईअ खे पेट थिए उहा पुछा करण वञे, पीर ॾे ख़बर मूंखे पुटु आहे या धीउ आहे। चए बि मां तावीज़ ठाहे थो ॾियां, तावीज़ ठाहे पोइ हुन में कुझु लिखे, पोइ चए माई खे ॻीचीअ में पाए, पोइ चवे पुटु पुटु थींदई। जहां जो माईअ खे सुभान अल्लाह, जॾहिं वलीमो जो थिए, जॾहिं डिलीवरी जो थिए त माईअ खे पुट जी जाते धीअ ॼाई। आई पीर साहब ॾे, चए हे छा थी वियो, तूं पुटु चयो, मूंखे त धीअ ॼाई आहे। चए तावीज़ खोल, तावीज़ जो खोले तो उन में लिखियो पियो आहे धीअ, वरी न, विच में न, पुट। पोइ अटकल करे चए ॾिस मां छा लिखियो आहे, त तोखे धीअ थींदी, न पुट, माना पुट न थींदे। वरी जो कंहिंखे धीअ ॼमे, वरी चए ॾिस मां छा लिखियो आहे, धीअ न, माना न खे वरी हेॾे मिलाए, धीअ न, तोखे पुट थींदो, पुट थियो थी न। ईअं अटकल सां अलाए केॾा माण्हू फुरे छॾे। वो सियाणो को पढ़ल लिखल हो, न चयो निभागा तू लिख त ॿई हिकु लिखो न, या धीअ लिखो या पुट, तू न बि विच में लिखे थो, माना धीअ थी त न खे हेॾे मिलाईंदुमि, न त हेॾे मिलाईंदुमि। या त अटकल हिकिड़ी पढ़ल लिखल सम्झे न, को मास्टर साहब, को इंजीनियर सम्झे न ॻाल्हि। माण्हू चरिया केतिरा माण्हू पंहिंजा हथ खणी नजूमिन खे, भोपन खे ॾेखारींदा आहिनि, त मुंहिंजी तक़दीर छा थी चए, साईं ॿुधाए मुंहिंजी क़िस्मत छा थी चए, मां घणियूं शादियूं कंदुमि। खोड़ माण्हू ईअं कंदा आहिनि। नबी से फरमायो पंहिंजो हथ बि कंहिंखे न ॾेखारजांइ, के भोपे खे, के नजूमी खे पंहिंजी क़िस्मत न ॾेखारजांइ। इन जेकॾहिं ॾेखारींदे त ख़ुदा नाराज़ थी वेंदे, 40 ॾींहंनि जी नमाज़ सड़ी वेंदी। अख़बार पढ़ंदा हो न, कावश, कोशिश, इबरत, ये जेके सोभ, इन्हनि अख़बारनि में बि हिकिड़ी ग़लति शइ ईंदी आहे, जेका नोट कयो तव्हां पढ़ल लिखल हो। अख़बारनि में लिखल हूंदो आहे तव्हांजो अॼोको ॾींहुं कीअं गुज़रंदो, हूंदो आहे न, आचर आचर ते जेका अख़बार ईंदी आहे हुन में लिखल हूंदो आहे तव्हांजो हफ़्तो कीअं गुज़रंदो। पोइ हुन में वरी आसमानी सितारनि जा बुर्ज लिखंदा आहिनि, माना जेको जनवरी जी 20 तारीख़ ते ॼायो आहे उहो हीअं ॾिसे, को फेबरवरी में ॼायो आहे त पंहिंजी क़िस्मत हिन बुर्ज में ॾिसे, को मार्च में ॼायो आहे त हिन बुर्ज में ॾिसे, हूंदो आहे न। आलिमन लिखियो आहे त इन्हनि ते यकीन न कंदा कयो, जेको इन्हनि ते यकीन कंदो बुर्जनि ते, ख़ुदा उन जी 40 ॾींहंनि जी कई कमाई इबादत साड़े छॾे। इन्नल मोमिनीन वल मोमिनात, मोमिन जो शान इहो आहे जो मोमिन ईमान मुजम्मल ते भी अमल कंदो आहे, ईमान मुफस्सल ते भी अमल कंदो आहे। ईमान मुफस्सल कीअं, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही, पढ़ो ता भी, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही, सब पढ़ो सब, व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही
मिनल्लाह तआला वल बास बादल मौत। वर ईमान मुजम्मल किया आमन्तु बिल्लाहि कमा हुवा बि अस्माइही व सिफातिही व क़बिलतु जमीअ अहकामिही इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्बि। चो सुभान अल्लाह। ईमान मुजम्मल इहो आहे, ईमान मुफ़स्सल इहो आहे। बुरी तकदीर भली तकदीर कंहिंजे हथ में आहे? अचो मां वज़ीफ़ो ॾेई वञाव। जेकॾहिं के माण्हूअ जी बुरी तकदीर लिखल आहे, साहबा फरमायो या रसूल अल्लाह अहिड़ो को हथियार त ॿुधायो, अहिड़ी का शइ त ॿुधायो जो अल्लाह असांजी बुरी तकदीर बि भली करे छॾे। बुरी तकदीर के भली करण जे लाइ गोली जो इस्तेमाल न कबो, हथियार ॿियो को इस्तेमाल न कबो। नबी से फरमायो जेकॾहिं अल्लाह खां पंहिंजी भली तकदीर लिखायो आहे त हिकिड़ो हथियार आहे मोमिन जी दुआ वारो। दुआ मोमिन जो हथियार आहे। तव्हां दुआ घुरो त अल्लाह तव्हांजूं बुरी तकदीरां बि भलियूं लिखाए छॾींदो। इन्हनि आलिमनि जी इज़त कंदो कर, अछी दाढ़ीअ वारनि जी इज़त कंदो कर, दीनदारनि जे मदरसनि सां ताउन कंदो कर। ख़ुदा जो कसम आहे असदक़तु रद्दुल बला, सदको मुसीबत खे टारे छॾींदो आहे। हिननि जलसनि में ताउन करण, आलिमनि खे मदरसनि वारनि खे ख़र्च ॾियण सां रब से तो फरमाए मां आयल मुसीबतूं बि टारे छॾींदो आहियां। हिकिड़ो अल्लाह वारो तो फरमाए मुंहिंजी अम्मड़ वफ़ात करे वई, ॾाढी गुनाहगार हुई। मां अम्मा जी क़बर ते वञी क़ुरान पढ़ंदो हुयमि, करे पढ़ंदो हुयमि यासीन वल क़ुरानिल हकीम। करे जुमे जुमे जॾहिं मां पंहिंजी माउ जी क़बर ते पढ़ा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मां ये आयतूं पढ़ी मोटी अचां, मांखे हिकिड़े ॾींहुं पंहिंजी माउ जी क़बर में ज़ियारत थी, माउ जी निंड में मांखे ज़ियारत थी। चओ सुभान अल्लाह। थकिजी पिया हो त दुआ घुरां, सुभान अल्लाह कयो ना। जोड़ी भी आई यार ना तो खाने वाली जान वो भी आया बस। हां अल्लाह काथे पहुतो सलाह शरीफ पढ़ो बुलंद आवाज ये कजा मां लार काने को हाने निकतो अल्लाह मौलाना जो हुक्म थियो असीं हला अल्लाह अकबर कबीरा चे तो मां पंहिंजी अम्मड़ के निंड में ॾिठो। चो सुभान अल्लाह। मां भी ताके पार थो कयां अब्बा जेकरे कंहिंजी अम्मड़ वफ़ात करे वई आहे, अबो वफ़ात करे वियो, पंहिंजे पीउ माउ खे न विसारियो। जुमे जुमे जे ॾींहुं वञो पंहिंजे पीउ माउ जी क़बर ते दुआ घुरी अचो। या दुआ रंग लाए थी, असर करे थी। औरतुनि खे न वठी वञो कब्रिस्तान में, तव्हां पाण वेंदा कयो दुआ घुरण। अम्मा भेण खे चओ जेकॾहिं अम्मा जे लाइ दुआ घुरे त तूं हिते घर में वेही दुआ। फितनो आहे, हिन ज़मानो फितनो आहे, औरतुनि खे न वठी वञो। एॾो फितनो आहे जो अजीब ॻाल्हि थो ॿुधायां। असांजे इलाइक़े में जतोई साहब वेठा आहिनि, हिकिड़ो वीचारो तबलीग जमात जो साथी कब्रिस्तान वियो दुआ घुरण। हुनजी कहिड़ी ख़बर त हीअ क़बर कंहिंजी आहे। ओ अल्लाह वारो को सभिनी खे बख़्शे पियो, बीठो क़बर ते दुआ घुरे। हमरा जो निकितो त बंदूक साण वियो, हट मुंहिंजी घरवारी जी क़बर ते बीठो आहे, कारो आहे हण गोली ठगा करायसि गोली। उते ई कब्रिस्तान ते लाश पियो। अड़े ज़ालिम हे छा करे छड़ी? चे मुंहिंजी घरवारी जी क़बर जे मथां बी दुआ तो घुरे, पक सां ठहियल हूंदो न। तौबा तौबा अस्तगफिरुल्लाह। तेरे करे